कराची में खबर ईंदा हलो त सूबाई वज़ीर शर्जील मेमून चयो आहे त 9 मई ते PTI जे बानी अवाम के गुमराह कयो। जेकॾहिं को लीडर इक़्तिदार हासिल करण लाइ अवाम के बेवकूफ़ बणाए त इन जी ॻाल्हि न ॿुधी वञे। 9 मई पाकिस्तान जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। मलिर हाल्ट में रेड लाइन मंसूबे ते हलंदड़ कम जो मुआइनो करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमून चयो त कराची में बसिस ऐं एम्बुलेंस खे साड़ियो वियो, जिन हाउस खे नुक़सान पहुचायो वियो, जिन मासूम ॿारनि खे PTI बानी इस्तेमाल कयो, इहे जेलुनि में आहिनि। इहो सबक़ आहे त को बि लीडर तशद्दुद जी तरकीब ॾे त इन ते अमल दरामद न कयो वञे। असां वफ़ाक़ में न आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।